बुर्ड़ा बरादरी के चीफ सरदार सदाम हुसैन बुर्ड़ो है तो बरादरी के मसलन के हल करण समेत बुर्ड़ा बरादरी की भलाई लाए अबवा इतिहाद पाकिस्तान की जिदोजहद जारी है। तालीम इंसान के हर मैदान में कामयाबी ॾियारे थी। तालीम ईंदी तो शऊर ईंदो, शऊर अचण से बुरे ऐं भले की ख़बर पवंदी। तालीम सां ई क़ौमूं ऐं बरादरियूं तरक्कियूं कनि थियूं। न्याणियुनि खे ख़ुसूसी तौर ते तालीम ॾियारी वञे, अहिड़ो इज़हार हुन सखर जहिड़ो अहिड़ी लॻ मक़ामी हाल में अबवा इतिहाद कन्वेंशन के ख़िताब ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। उन मौके ते सरदार ज़ुल्फ़कार ख़ान बुर्ड़ो, DSP ग़ुलाम यासीन बुर्ड़ो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। सरदार ज़ुल्फ़कार ख़ान बुर्ड़ो ऐं ग़ुलाम यासीन ख़ान बुर्ड़ो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मरहूम अब्दुल अज़ीज़ ख़ान बुर्ड़ो बरादरी के गॾु करण लाइ वरी जिदोजहद कई। बरादरी के गॾु थियण में सॾ जो साथ ॾिनो। मरहूम अब्दुल अज़ीज़ बुर्ड़ो तालीम जो शऊर ॾिनो, बरादरी जे माण्हुनि जी मालिकी करण जो दग बि ॾिनो। उन जे मिशन के जारी रखंदे बरादरी की भलाई लाइ कमु करे रहिया आहियूं। जॾहिं त ईंदड़ आम चूंडुनि में PP के सपोर्ट कंदासीं। कन्वेंशन के हाफ़िज़ मोहम्मद मूसे बुर्ड़ो, फैज़ अमीर बुर्ड़ो, मीर सनाउल्लाह ख़ान बुर्ड़ो, रियाज़ बुर्ड़ो, लाला सज्जाद अहमद बुर्ड़ो, हाफ़िज़ अब्दुल सत्तार, ग़ुलाम मुर्तज़ा बुर्ड़ो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। आख़िर में बेहतर कारकर्दगी ते उहिदेदारनि ऐं वर्करनि खे शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।